हालानी रिपोर्टर इमरान अली लाशारी हालानी बरसांगोट कबूल खान कलोड़ो जे रहवासिन कबूल खान कलोड़ो अब्दुल हफीज़ मोहम्मद हयात खादिम हुसैन अख्तियार हुसैन कलोड़ो हयात एहतजाज कंदे चयो त असरदुर हुमायूं रिंद ग्यास फरमान ऐं गुलाम कादिर रिंद असांजी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं उन सां गॾोगॾु ज़मीन तां लॾाइण कूड़ी FIR दाख़िल करण ऐं कोर्टुनि में केस करण समेत मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि जॾहिं त 1999 में पियल सरकारी ज़मीन असां सरकार सां ॻोड़ी खे फीस ॾेई करे 21 एकड़ ज़मीन ख़रीद कई हुई जंहिंजो 7 फार्म ठहियल आहे ऐं जमा थियल रक़म उन दौरान जूं पर्चियूं ब्रांच मुख़्तियार कार्ड नौशिरो फिरोज़ वटि जमा थियल मौजूद आहिनि। हाणे असांजी ज़मीन जे बाअसरदु रजिस्ट्री ख़त्म कराए जाली कागज़ ठाराए ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइणु चाहिनि था जॾहिं त ज़मीन जो समूरो रिकॉर्ड असां वटि मौजूदु आहे। इन्हनि आला अख़्तियारनि ज़ियाउल हसन लंजार IG CND IG शेद बेनज़ीर भुट्टो SSP नौशिरो फिरोज़ खां घुर कई त मथे माण्हुनि खां असांखे तहफ़ुज़ फराहम कराए ॾिनो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे ॿी धुर जी ग्यास रिंद ॿुधायो त इहे कब्ज़ा माफ़िया माण्हू आहिनि कोर्ट सॻोरीअ मां केस मां खटियो आहे जेको मुख़्तियार कार असांखे नथो ॾिए ऐं कब्ज़ो न पिया ॾियनि। IG साहब DIG साहब मुख़्तियार कार हर शइ टे चकर पूरा केस करे रहिया आहिनि। हाणे धमकियूं ॾेई रहिया आहिनि तव्हांजे मथां असां पूरा केस करे तव्हांखे असां चालान कराईंदासीं हर शइ कराईंदासीं लॾो खणाईंदासीं घरनि खे बाहियूं ॾींदासीं तव्हां जो कब्ज़ो असां असांजो को बि नुक़सान माली जानी को बि नुक़सान थियो असांजा गयासुद्दीन हुमायूं गुलाम कादिर आशिक़ इन्हनि में असांजा हथ आहे।